Audio Jungle. बिलाल साहब के अपील कयूं, ज़िले सदर के अपील कयूं, डिवीज़न सदर अपील कयूं, MP MNA खे ख़ुदा कारा अपील कयूं त हिनखे हटायो वञे। हीउ माण्हू अहिड़ो आहे, हुनजी ॻाल्हि हुनखे कंदो आहे, जहिड़ो फ़साद करण वारो माण्हू आहे। अलाह जे हुकुम सां हिनखे हटायो वञे, न त असां अॻिते ई दाइरो वधाईंदासीं। नारे भुट्टो। ये ॻोठ जा वर्कर इहो ई बिलावल भुट्टे खे अपील कयूं था ऐं निसार खोले खे अपील कयूं था, MP MNA खे अपील कयूं था। 10-15 साल खां हिकिड़ो सदर रहियो आहे, सॼी सिंध में तंज़ीम मटी वई आहे, पर हिते असांखे साॻियो ॾिनो वियो आहे। असां नाल आहे अपील कयूं था हिनखे हटाए। लिखियलु पढ़ियलु को गवर्नमेंट मुलाज़िम आहे, इकराम शाह सिटीओ सदर गवर्नमेंट मुलाज़िम आहे। ऐं जेको आहे सो असां अपील कयूं था असांखे लिखियलु पढ़ियलु सदर ॾिनो वञे। अपील कयां थो निसार अहमद खोड़ो साहब खां अपील कयां थो त हे नायल जेको आहे सिटी सदर इकराम शाह जेको लोकल गवर्नमेंट में सरकारी मुलाज़िम आहे, हुनजो हक़ कोई कोन्हे को त पार्टीअ जो जेको आहे उहिदो रखे ऐं जेको आहे क़ाबिल माण्हू पढ़ियल लिखियल जेको आहे असांखे सिटी जो सदर जेको आहे ॾिनो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त सैयद इकराम शाह खे हटायो वञे ऐं हो कंहिं कम जो कोन्हे को। जेको आहे सिंसियर जेके वर्कर आहिनि जीअं अला उन्हनि खे नज़रअंदाज़ करे वेठो आहे, नौकरियुनि में हर शइ में तरक़ियाती कमनि में जेको आहे उहो पंहिंजो नानीअ वेड़ो करे वेठो आहे। जीअं त हुनखे हटायो वञे, असांजो इहो ई मुतालबो न खपे। इकराम शाह खे चयमि लतीफ़ शाह जे दावत ते आयो मंज़ूर वठान बि त मां उते चयोमांसि त बाबा नौकिरियूं सभु तोखे मिली असांखे बि हिकिड़ी नौकिरी ॾे। हेॾो होॾो शिकायत कईमांसि त उहो किलाम में त इकराम शाह डंडा खणी आया मूंसां विढ़ण जे लाइ। मां क़रीब 70-71 साल थियो आहे पीपल पार्टीअ में। वरी जेको माल मिले त पियो, बाचका मिले, सभु मिले थो, हड़ई विकिणे नौकिरी बि पंहिंजे माइटनि खे ॾेई छॾियाई। छा नालो आहे तव्हांजो चाचा? मुंहिंजो नालो साईं ताज मोहम्मद आहे। पाण पाण मां मेमुण आहियां। त मूंखे